इन वक़्तु मां मौजूदु आहियां बडाणी वेझो निम पिकड़ ते जेका गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी हे मेन पिकड़ बंदि पियल आहे, जंहिं सबबु बडाणी शहर तोड़े उनजे भरपासे वारा जेका इलाइक़ा आहिनि उनमें फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। हितां जा जेका इलाइक़े वासी आहिनि उहे ग़ैर महफ़ूज़ आहिनि। ताज़ा जेका वारदातूं पेश आयूं आहिनि बडाणी थाणे जी हद में, जेको 20 ॾींहं अॻु में जेको आहे दिलमुराद भुट्टे खे अगवा करे जेको आहे कचे तरफ़ धाड़ियल खणी विया, जेका हिनी मेन निम पिकड़ खां जेको आहे किरास थी जेको आहे दरिया में दाख़िल थिया। ऐं ॿियो कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे रियाज़ भुट्टो ऐं मंज़ूर अहमद भुट्टो खे जेको आहे हथियारबंदनि अगवा करण जी कोशिशि कई, जेका मेयो भुट्टो जा रहवासी आहिनि उनखे जेको आहे पर ॻोठाणा मौक़े ते पहुची हुननि खे जेको आहे बचाए वरितो। जेका उनजो जेको पहिरों खयों वियो उन जेका धाड़ियल आहिनि उहे उनजो पहिरों जेको आहे हिन मेन पिकड़ खां निम पिकड़ खां जेको आहे किरास थींदे कचे तरफ़ जेको आहे उहे फ़रार थी विया आहिनि। हितां जी अवाम तोड़े सुजान धुरिन एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख खे अपील कई आहे त फ़ौरन नोटिस वठी बडाणी शहर जी जेकी मेन निम पिकड़ आहे उहे बहाल कई वञे। जी।